इन हफ्ते में हाय हाय कहिड़ी शइ कहिड़नि मुसलमाननि जा दर्द हिन हफ्ते में अशी ॾाड़ीअ वारो कुराड़ो आ अशे मथे वारी कुराड़ी आ प्रेस कल्ब में वेचाड़ा आया साफ़िन जे साम्हूं पीउ सुॾका भरे रोए पियो साफ़ी पुछा तो करेसि चाचा ॾे त ख़बर तूं बि रोए थो तुंहिंजी कुराड़ी बि रोए थी तुंहिंजे रोअण जो सबबु कहिड़ो आहे कुराड़ो थो चवे मुंहिंजी कमीज़ मथे करे मुंहिंजे जिस्म ते लठिन जा निशान ॾिसो हेॾो कुलनि ते लठियूं छापियो पियो चाचा कहीं तोखे एॾी मार ॾिनी जो तुंहिंजे जिस्म ते लठियूं छापला रोई करे चवे थो बे कई लठियूं कोन हुयूं मुंहिंजो सॻो जिगर आहे मुंहिंजो पुटु आहे जंहिं मूंखे लठियूं हुयूं जॾहिं पीउ जे पुठनि ते लठिन जा निशान हुजनि अर्श वारो रब ॾिसंदो अम्मा थी चवे ज़ालिम मूंखे बि मार ॾिनी आहे मार बि ॾिनी अथई पोयों हे बि लफ़्ज़ चयो अथई अॼु न मारियो मां वटि सुभाणे मारींदोमांव ॻोठ मां निकिरी वञो काथे बि ॾिठोमांव उफट मारींदोमांव अम्मा रोई थी चवे पुट खां बचायो यार दुनिया दुश्मन खां बि एॾो न लाराए अॼोके दौर में जेॾो पीउ माउ पुट खां डिॼे थो पीउ चयो अंदरि त जेका मूंखे लठियूं ऐं मार ॾिनई पर दर ॿाहिरों धिको ॾेई लत हणी किरमित वरी बि कुल्हे जूं लठियूं वसाई जॾहिं पीउ खे लता हणी बचा केरे जॾहिं पीउ खे लता हणी पुट केरे कुल्हनि ते लठियूं वसनि पोइ तूं अञा चवे थो त क़यामत परे आहे को त थी जेको रोएसि तो सजदे में पयो तो ऐलान करेसि रब करीम असांजे हाल ते नज़र न कर अल्लाह सां कमज़ोर असां तुंहिंजो क़द्र को न कयो आहे तुंहिंजे रसूल जो क़द्र को न कयो आहे तोखे तुंहिंजे रहम जो कसम थी किबराई जो कसम थी तूं बाज फरमाए जाए